अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा हुए 4 जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदई दौलतपुर में सूफी शायर बाबा निशान अली जी वर्सी नामवर अदीबन शायरन समाज सुधारकन जी शिरकत। नवाब अली मद भरसा सूफी शायर फकीर निशान अली जी वर्सी मल्हाई वई। अदीबन सूफी फनकारन गुलाम मुस्तफा पल्ली, गुलाम रब्बानी, दादन लतीफ़ चांडियो संग गाए बाबा निशान अली जे मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाड़ी ऐं दुआ पिण घुरी। वर्सी तक़रीब खे ख़िताब कंदे तसव्वुफ़ जो पारखू फकीर इमदाद लिगारी, साईं रोशन अली जहानिया, सज्जाद रसूल राशिदी, सिंध जो नामवर शायर मीर काज़िम तालपुर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अमन भाईचारी ऐं रवादारीअ जी धरती रही आहे, जंहिं धरतीअ तां पूरी दुनिया में अमन जो पैगाम पहुतो आहे। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।